एसएसपी बदीन शाहनवाज चाचड़ एएसपी डीएसपी मातली माजिद परवीन हालेपोटो की हिदायतुनि ते मंशियात खिलाफ हलंदड़ मुहिम के सिलसिले में गुलाब लगारी थाने के एसएचओ इंस्पेक्टर कुर्बान मल्हा के पारां मंशियात फरोशन खिलाफ सख्त कार्रवाई बाद केतराई जवाबदार जेलिन हवाले थियण बाद मंशियात के इल्ज़ाम हेठ आयल मुख्तलिफ गोठन के रहवासन पारां थाने ते पहुंची एसएचओ अॻियां इलाइक़े के नेक मर्दन ऐं ज़ामिन जी सयुनि सां मंशियात के विकिरे खां लातालकी जा कसमनामा लिखत में जमा कराइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें 10 ॼणनि पारां मंशियात का इनकार ज़िंदगी सां प्यार जे वाइदे तहत संदन नाला मंशियात फरोशन की लिस्टन मां ख़ारिज करण की अपील पिण कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची